अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह वस्सलातु वस्सलाम अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह कंदो अल्लाह जो रसूल कंदो फिट फाइन हूंदो पंजतन पाक जी छांव में हूंदो। दोस्तों कल्ह टियों ॾींहुं हिकिड़ी ख़बर वायरल आहे इस्लामाबाद हाई कोर्ट जी। उन में साईं वॾो फ़ैसिलो उन्हनि कयो आहे त जेको आहे सो DC इस्लामाबाद आहे न, उन खे अदालत जी तौहीन जे ज़मिरे में ॾोह साबित थियण ते जेको आहे सो सज़ा ॿुधाई वई आहे 6 महीना। उन वरी SSP खे 4 महीना, SHO खे पुलिस वारनि खे। मां उहो केस शहरयार आफ़रीदीअ जो जंहिंमें MPO जेको कानून आहे DC खे पावर हूंदो आहे, उहो उन ग़लति इस्तेमालु कयो। उन ते अवाम जेको आहे न ताड़ी पियो थो वॼाए, अदालत आज़ादु आहे, अदालतुनि में इंसाफ़ थी रहियो आहे, जज ॾाढा सुधरी विया आहिनि। तव्हां ॾिसो था सिंध जे जज जो जेके सीनियर तरीन जज आहिनि इस्तीफ़ाऊं था ॾियनि, उन खां बलूचिस्तान जा ॾियनि था, हाई कोर्ट सुप्रीम कोर्ट जा जज इस्तेमालु जेको आहे सो इस्तीफ़ाऊं ॾियनि था। हीअ जेके ज़मीर वारा माण्हू आहिनि उन्हनि खे मुंहिंजो सलाम आहे। बाक़ी जेको आहे इहो जेको फ़ैसिलो आहे इहो बदनीयत ते ॿधलु आहे। इन फ़ैसिले में वाज़े इहो चयो वियो आहे त इहो जेको क़ैद उन्हनि खे ॾिनी वई आहे उन में 30 ॾींहं अमल न थींदो। 30 ॾींहं मसइलनि जेका अपील थींदी आहे कोर्ट में, माना हायर कोर्ट में, माना तव्हां सुप्रीम कोर्ट में वेंदा त उते जेको आहे सो उहो उन टाइम फ्रेम हुननि खे छॾे ॾिनो आहे। मतिलबु त हे पहिरियों केस आहे जंहिंमें हिकु DC खे सज़ा त मिली आहे, पर उन खे रिलेक्शन ॾिनी वई आहे त 30 ॾींहं जेको इन खे जेको आहे सो सस्पेंड रहंदो। इहो जेको फ़ैसिलो आहे, मुंहिंजे चवण जो मक़सदु आहे अवाम उन ते एॾो जेको आहे सो ख़ुशि थो थिए त वाह अदालत आज़ादु थी आहे, वॾो फ़ैसिलो आहे, जज खे साराहियो था, जेको आहे सो अदालतुनि खे साराहियो था। भले साराहियो, तव्हांजी मर्ज़ी आहे, पर हिन वक़्तु सूरत हाल इहा आहे जेके ज़मीर वारा माण्हू आहिनि, जेके पंहिंजे उसूलनि मुताबिक़ फ़ैसिला करण वारा जज इस्तीफ़ाऊं ॾेई रहिया आहिनि। लाड़काणे जज जेको सेशन कोर्ट जो जज उन इस्तीफ़ा ॾिनी, उन इहो मूंखे ॿुधायो कि मूंखे हाई कोर्ट जो जज जेको आहे सो हिकिड़ो पटियालो रखण लाइ चयो मेडिकल जे बग़ैर, त मां न रखियो। जेको आहे सो मूं ते प्रेशर आहे, इस्तीफ़ा ॾिनी। उन खां पोइ जेको सुप्रीम कोर्ट जो जस्टिस थियणो मुंहिंजे ख़्याल में हिन साल नवंबर में वेंदो, जेको आहे सो जस्टिस मौजूदु, उन खां पोइ उहो संभाले उन इस्तीफ़ा ॾिनी। उन खां अलावा काफ़ी जज साहिबान इस्तीफ़ाऊं ॾेई रहिया आहिनि। सो हे ब्यूरोक्रेसी आहे, कहिड़े बि डिपार्टमेंट में हुजनि, उहे इन्हनि जा जेके पंहिंजूं तालुका आहिनि, पंहिंजा ज़िला आहिनि, उन्हनि जा इहे बादशाह आहिनि। हिन जूं सल्तनतियूं अवाम खे बेवकूफ़ करे जेको आहे सो खाईंदा पीअंदा आहिनि, ईअं ई दौलतूं ठाहींदा आहिनि। ईअं ई जेको आहे सो असांखे बेवकूफ़ कॾहिं मज़हब जे नाले ते, कॾहिं बिरादरी जे नाले ते, ऐं कॾहिं जेको आहे सो असां सम्झंदा आहियूं त हे जेके आहिनि मोतबर तरीन माण्हू आहिनि। ऐं ॻाल्हाइणु छा आहे, असुल में त तव्हांजो दिमाग़ आहे, तव्हांजी दिलि आहे न, उहा तव्हांजी नापाक हूंदी त तव्हां जेको आहे सो एसि ताईं कामिल ईमान वारा नथा थी सघो। सो सभु कसम खणंदा आहिनि, को आइन जो कसम खणंदा आहिनि, ऐं मुख़लस रहण जा कसम खाईंदा आहिनि, सभु तोड़े छॾींदा आहिनि। हर कंहिंखे पैसो खपे, पैसो। इहो पैसो जेको आहे न माण्हूअ खे अलाए छा कराईंदो, अलाह ख़ुशि कंदो।